आदिलपुर में सरकारी खातन के मुलाजमन पारा मुतालबन जे मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील ॿुधारे रहियो आहे माजिद अली कलवड़। सिंध जे ॿिनि शहरनि वांगुरु उस्तादनि पारां पंहिंजे हक़नि लाइ आदिलपुर शहर में एहतजाजी तहरीक जारी रखी। आदिलपुर मेन प्राइमरी स्कूल में उस्तादनि जी गरजाणी कोठाई वई, जंहिंमें 6 यूसन जे उस्तादनि भरपूर नमूने शिरकत कई। गरजाणी पारां उस्तादनि मेन प्राइमरी स्कूल खां सिंध प्रेस क्लब आदिलपुर ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में शरीक अॻुवाननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा पंहिंजा DRA 3 सूबनि में DRA मिलियो आहे, असांखे नथो मिले। असां हरदम असां कॾहिं बि हिननि खे पंहिंजा हक़ खाइण कोन ॾींदासीं। असां हिननि खां छिनी वठंदासीं। हिननि उस्ताद इन करे ई गॾु थिया आहिनि त कराची 6 अक्टूबर बिलावल हाउस वारो जेको धरणो आहे उहो सिंध जे मुलाज़मनि जे मसइलनि जी हासिलात लाइ आहे ऐं समूरे सिंध मां लखनि जी तादाद में मुलाज़िम कराची पहुचंदा। सिंध जे हुकुमराननि खे ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे हिकु दफ़ो वरी बि गुज़ारिश कयूं था त अवां होश खां कमु वठो। सिंध जे मुलाज़िमनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि फौरी हल न कंदा त सिंध समूरी सिंध उथली पवंदी। जंहिं लखनि जी तादाद में माण्हुनि खे रोकणु अवां जे वस जी ॻाल्हि न हूंदी। जेसिताईं असां मुलाज़िमनि जा मसइला मुतालबा मंज़ूर न कया वेंदा, कराची जो धरणो ख़तमु न थींदो। पूरी सिंध जा मुलाज़िम जेके 42 इदारा नी टोटल बंदि लॻा पिया नी, हुन को हिकिड़ो बि नज़र न आयो आहे। असां तेसीं ताईं उतो हटंदा न से जेते ताईं असां पंहिंजा मुतालबा मंज़ूर न कराईंदासीं। रैली में अॻुवाननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार मुलाज़िम सां ज़ातियूं बंदि करे। हिन चयो त 60 सालनि ताईं सिंध सरकार जी ख़िदमत कंदड़ मुलाज़िमनि सां पेंशन रोज़ में तरमीम ज़रिए ज़ाती कई पई वञे, जेका सरासर मुलाज़िमनि सां दुश्मनी पॉलिसी आहे। हिन चयो त पेंशन मां कटौती करे मुलाज़िमनि खे माली तौर तबाह करे साज़िश कई पई वञे, जेका हरगिज़ बर्दाश्त क़बूल न कई वेंदी। वधीक चयो त 6 तारीख़ ते कराची में थींदड़ तारीख़ी धरणो हयो वेंदो, जंहिंमें पूरी सिंध जा सरकारी मुलाज़िम भरपूर नमूने शिरकत कंदा। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदिलपुर।